दोस्तों, भाई साहब इंडस टीवी पारां अली नवाज़ारी सर जो सलाम क़बूल पवे। पाण अज ॻाल्हाईंदासीं ख़तनि बाबति ऐं अवां जे साम्हूं आऊं हिकिड़ो ख़त पेश करणु वञी रहियो आहियां। ख़त सॼी दुनिया सां गॾु सिंध में वॾी अहमियत जो हामिल रहियो आहे। जॾहिं अञा जदीद टेक्नोलॉजीअ जो दौर शुरू कोन थियो हो, माण्हुनि लाइ राब्तेकारी वॾो मसइलो बणियल हो। उन वक़्तु माण्हू ख़तनि ज़रिए हिक ॿिए जो हाल अहवाल कंदा हुआ, हिक ॿिए जूं ख़बरूं चारूं लहंदा हुआ ऐं टपालीअ जो इंतज़ारु बेसब्रीअ सां कयो वेंदो हो, जेको आशिक़ पंहिंजे महबूबा जो इंतज़ारु कंदो आहे। केतिरा ई ॾींहं केतिरा ई वेला गुज़री वेंदा, पर माण्हुनि जूं अखियूं टपालीअ ॾांहुं हूंदियूं हुयूं त कॾहिं थो टपाली अचे ऐं असांजी टपाल असां ताईं पहुचाए। ऐं पोइ जॾहिं जदीद टेक्नोलॉजीअ जो दौर शुरू थियो, ख़तनि जी जाइ मोबाइल फ़ोन वाला रही ऐं जॾहिं इंटरनेट जी सहूलियत वधणु लॻी त ख़त पंहिंजी अहमियत विञाए वेठो ऐं सॼी दुनिया सां गॾु सिंध में बि हाणे ख़त लिखजणु मुकमल तौर ते बंदि थी वियो आहे। अॼु अवां जे साम्हूं अवां जे अॻियां हिकिड़ो ख़त पेश करे रहियो आहियां, जंहिंजो मूं उनवान चूंड कयो आहे पोस्ट थियण खां रहिजी वियल ख़त। जाना, गुज़िरियल डिसंबर में इबरत जे शुमारे में तुंहिंजो नज़म पढ़ियो हुउमि। पहिरीं त तुंहिंजे नज़म जूं उहे सिटूं मुंहिंजे हवासनि खे छुई मथां गुज़री वियूं हुयूं। वरी वरी पढ़ियो हुउमि। तुंहिंजे नज़म जी हर सिट में दर्द जो दरियाउ थियल हो, जंहिंमें न ॼाण केतिरा भेरा लुड़ी वियो हुअसि, पर वरी लुड़ंदे लुड़ंदे अची किनारे ते लॻो हुअसि। हा जाना, तुंहिंजो उहो नज़म मुंहिंजे लाइ हिरोशिमा नागासाकीअ ते किरियल कंहिं एटम बम जे धमाके खां घटि कीअं हो। उन वक़्तु निमाणे सिंधीअ जूं ही सिटूं मुंहिंजे हीअं ते हुरी आयूं हुयूं, जेके आउं अवां जे अॻियां पेश करे रहियो आहियां। हाल असांजो हीरोशिमा उछलूं हुन जूं एटम जहिड़ियूं। हा जाना, उन ॾींहं खां पोइ केतिरा ई ॾींहं तोखे ॻोल्हींदो रहियो हुअसि। केतिरा ई ख़त हवाउनि जे हथ तोखे पोस्ट कया हुआ। केतिरियूं ई चुमियूं फ्लाइंग किस तोॾे उमाणियूं हुअमि, पर उहे सभई चुमियूं हवाउनि सां ॻाल्हियूं करे मोटी आयूं हुयूं ऐं मुंहिंजे गलनि खे छुअण लॻियूं हुयूं। तुंहिंजे नाले अर्पियल उन्हनि चुमियुनि में बि अजीब सहर हो। ऐं पोइ हिकु ॾींहुं कंहिं अख़बार में हिकु शाइर जी हैसियत सां तुंहिंजो प्रोफाइल छपियो हो। उन प्रोफाइल सां गॾु तुंहिंजा 4 ग़ज़ल बि छपिया हुआ। तुंहिंजे ग़ज़ल जी हर सिट में मां विञाइजी वियो हुअसि। इन प्रोफाइल में तुंहिंजी पोस्टल एड्रेस बि हुई, जंहिं मुंहिंजे लाइ नओं दग खोलियो हो, नई राह मुयसरु थी हुई। जाना, पोइ मूं तुंहिंजी एड्रेस ते हिकु ख़त पोस्ट कयो, जंहिंमें खुलियो लिखियो हुउमि त ऐं तुंहिंजी शाइरीअ जे सहर में विञाइजी वियो आहियां। तुंहिंजी हर सिट में समुंड जी गहराई आहे, जंहिंमें मां गोता खाए रहियो आहियां। मूं केतिरो न तोखे ॻोल्हियो आहे, डायरीअ जे वर्कनि में, किताबनि जे शेल्फनि में, चंड जे चांडोकियनि में, सिज जे उभरंदड़ किरणनि में। हा जाना, तुंहिंजी शाइरी मुंहिंजे दिलि जी तर्जमान आहे।
तुंहिंजी शाइरीअ में पंहिंजे वजूद जे अहसास खे महसूसु कंदो रहियो आहियां। अॼु बि मूं वटि केतिरियूं ई चुमियूं महफ़ूज़ आहिनि जेके तोॾे पोस्ट न करे सघियो हुअसि। महीने ताईं तुंहिंजे जवाब जो इंतज़ारु कयो हुअमि, पर तुंहिंजो को बि जवाबु न आयो। पोइ ॿियो टियों अलाए जे केतिरा ख़त तोॾे पोस्ट कया, पोइ बि तुंहिंजो जवाबु न आयो हो। ऐं पोइ हिकु ख़त रोज़ानो तोॾे पोस्ट करे छॾींदो हुअसि। वक़्तु पंहिंजी रफ़्तार सां गुज़रंदो रहियो हो। केतिरा ॾींहं गुज़री विया हुआ। आउं पंहिंजे कमनि में मसरूफ़ थी वियो हुअसि। तुंहिंजो उहो नज़म फ्रेम कराए टेबल ते अखियुनि जे साम्हूं रखी छॾियो हुअमि। हिकु ॾींहुं मामूल मूजिबि ऑफिस जे कम में मशगूल हुअसि त पोस्टमैन आयो हो ऐं तुंहिंजो मोकिलियल पहिरियों ख़त मुंहिंजे हथ में झलाए हलियो वियो हो। मूं बि लिफ़ाफ़ो वठी टेबल ते फिटो कयो, छो त पूरी ऑफिस जी टपाल पोस्टमैन मुंहिंजी टेबल ते उछलाए वेंदो। तंहिं करे तुंहिंजो ख़त बि आम रवाजी टपाल सम्झी फिटो करे छॾियो हुअमि। पंहिंजे कम में मसरूफ़ थी वियो हुअसि। कमु कंदे ओचितो टेबल ते पियल तुंहिंजे ख़त ते नज़र पई हुई ऐं नज़रूं ॼमी बर्फ़ थी वियूं हुयूं। मुसलसिल तुंहिंजे नाले खे तकींदो रहियो हुअसि। हा जाना, तोखे कीअं ॿुधायां तो मुंहिंजी उन वक़्तु ख़ुशीअ जी इंतिहा केतिरी हद ताईं हुई। आउं नथो सम्झां त साइंस अहिड़ो को औज़ार तयारु कयो हुजे जेको उन ख़ुशीअ जी दर्ज हरारत जी माप करे सघे। ऐं तड़ तकड़ में तुंहिंजे ख़त खे अणगणियूं चुमियूं ॾेई खोलियो हुअमि ऐं पढ़णु शुरू कयो हुअमि। तुंहिंजे लफ़्ज़नि जे सहर में गुम थींदो वियो हुअसि। हा जाना, तो ख़त में सभु कुझु त लिखियो हो। मुंहिंजे पागलपण ते दड़का बि ॾिना हुयई त अणगणियूं चुमियूं बि ॾिनियूं हुयई। तो लिखियो हो त तुंहिंजा हिन वक़्त ताईं 80 ख़त पहुता आहिनि। तो हर ख़त जी तारीख़, सिटूं, वक़्तु ऐं लफ़्ज़ लिखिया हुआ। हा जाना, तो इहो बि लिखियो हो त मूं केतिरा भेरा तोॾे ख़त लिखण जी कोशिश कई हुई। तोॾे ख़त लिखां ऐं भरपूर उमंगनि ऐं जज़्बनि सां लिखां, बार बार लिखां त जान मूं तुंहिंजो हर ख़त केतिरा भेरा पढ़ियो आहे। ऐं इहो बि लिखां त मुंहिंजे हर सुबुह जी शुरूआति तुंहिंजे ख़त सां थिए थी, त हर राति जी पुॼाणी तुंहिंजे ख़त सां थिए थी। इहो बि लिखां त आउं हर रोज़ सुबुह जो पखियुनि सां गॾु उथंदी आहियां। माण्हू ख़ुदा जी इबादत लाइ मुला जी अज़ान ते उथंदा आहिनि, पर आउं इबादत जे लाइ दिलि जी अज़ान ते उथंदी आहियां। ऐं मुंहिंजी इबादत तुंहिंजा उहे समूरा ख़त आहिनि जेके तूं रोज़ मूं ॾे पोस्ट कंदो आहीं। उन ॾींहुं तुंहिंजे उन ख़त मुंहिंजी दिलि जी रफ़्तार तेज़ करे छॾी हुई। हिकु समय त ख़्यालु आयो हो त हार्ट अटैक न थी पवे, पर पोइ उन अटैक खे सहण लाइ ज़हनी तौरु तयारु थी वियो हुअसि। इन ख़ुशीअ खे विरहाईंदो रहियो हुअसि। सभिनी दोस्तनि खे तुंहिंजो ख़त पढ़ी ॿुधायो। हा जाना, उन ॾींहुं आउं सफ़ा ॿार थी वियो हुअसि। मासूम ॿारनि वांगुरु खेचलियूं कयूं हुअमि, टपा ॾिना हुअमि। केतिरा ई दोस्त मुंहिंजे उन ॿारोतण ते खिलिया हुआ। ऐं पोइ पंहिंजे उन्हनि ख़तनि जो सिलसिलो केतिरनि महीननि ताईं हलियो हो। ऐं आउं दुनिया जे केतिरनि ख़ुशि नसीबनि मां पंहिंजे पाण खे मथां सम्झणु लॻो हुअसि। जाना, पोइ हिकु ॾींहुं ओचितो तुंहिंजो ख़त पहुतो हो। उहो ख़त न हो, मुंहिंजे मौत जो परवानो हो। तो लिखियो हो त हीउ मुंहिंजो आख़िरी ख़त आहे ऐं आउं उमेद थी करियां त हाणे अव्हां कॾहिं बि मूं ॾे ख़त न लिखंदा। हिन अगस्त जी 15 तारीख़ मुंहिंजी शादी आहे। पंहिंजो ख़्यालु रखजांइ। जाना, इहो त कोन ॿुधायो त पंहिंजो ख़्यालु कीअं रखां।
तूं त सावण रुत जे मींहुं कणनि सां पंहिंजो नातो जोड़े वेठे, मूं लाइ त का खिज़ा बि न बची आहे जंहिंसां पंहिंजे अंदरि जा हाल ओरियां। जाना तुंहिंजे हुकुम मूजिबि मूं तोॾे कॾहिं बि ख़त न उमाणियो आहे, तुंहिंजे हुकुम जो ताबेदार थी वेही त रहियसि। पर हा, हिकु सच ॿुधायां, आउं अॼु बि हर रोज़ तो लाइ हिकु ख़त लिखंदो आहियां, पर तुंहिंजे हुकम जी पोइवारी कंदे तोॾे पोस्ट न आहियां कंदो। अॼु बि तो लाइ केतिरियूं ई चुमियूं मुंहिंजे ख़तनि में महफ़ूज़ आहिनि। अलाए छो मुंहिंजी दिलि अॼु बि तुंहिंजो इंतज़ारु करे थी। अॼु बि अलाए छो मुंहिंजो मन तो लाइ वेगाणो आहे। जाना तुंहिंजी शाइरी मुंहिंजे लाइ उत्साह हुई, मुंहिंजे जीअण जो सहारो हुई। हाणे त उहा बि न पई छपिजे। मूं तुंहिंजी शाइरीअ में ओतियल दर्द सां रोमांस कयो आहे। जाना तो सवा केतिरा ई डिसंबर पुॼाणी करे विया आहिनि। वण फोट जी मौसम बहार या आमद हूंदी आहे। मारू माण्हुनि लाइ बहार रुत ई नए साल जी शुरूआति हूंदी आहे। पंहिंजो नओं नज़म नए साल जी शुरूआति सां किथे ज़रूरु छपराइजां। हा जाना, किथे ज़रूरु छपराइजां। सिगोई जनवरी ईंदी, सिगोई जनवरी ईंदी, मिठा मौसम चरी ईंदी। असांजे लाड़ में लालण, दरिया जे चाड़ में लालण, थींदा के काच कोमलता, कुंवारियूं गीत ॻाईंदियूं, गुलाबी वेस पाईंदियूं। जेॾनि जे जोड़ अहिड़े में ॿुधाए कीअं कंदसि आऊं। विञाए सभु हथां वाहूं, कई मिंथ मूं मिठड़ा, बिना कंहिं देर जे दिलबर, हलिया पाण में परचूं। एॾी अखपूर छो आहीं, प्री तूं दूर छो आहीं, प्री तूं दूर छो आहीं। दोस्तो, अॼु मूं अव्हां जे अॻियां हिकु ख़त पेश कयो ऐं मूंखे यकीन आहे तव्हां सभिनी खे मुंहिंजो ही ख़त ज़रूरु पसंदि आयो हूंदो। छाकाणि जो ख़त जो जेको रोमांस आहे उहो मोबाइल मैसेज चैट में किथे आहे, उहो व्हाट्सअप चैट में किथे आहे, उहो कॉल फोन में किथे आहे, उहे अहसास किथे आहिनि, उहा तड़प किथे आहे, उहा बेक़रारी किथे आहे जेका असां खां अॻी टई वारनि माण्हुनि सठी हुई। असां खां अॻी टई वारनि माण्हुनि जेको भोॻियो हो, तवील रातियुनि जो इंतज़ारु, ततल काढ़नि में इंतज़ारु, इहे सभु हिकिड़ो अजीब कैफ़ियतूं हुयूं जेके माण्हुनि खे अहसास ॾियारींदियूं रहंदियूं हुयूं। हिक ॿिए जे हुजण जो अहसास, हिक ॿिए जे न हुजण जो अहसास। पर हाणे जॾहिं जदीद कम्युनिकेशन एतिरी त तरक़ी करे वई आहे जो असांजा साह बि हिक ॿिए खां ॻुझा कोन रही सघिया आहिनि। दोस्तो, असांजी नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे ऐं जे तव्हांजी दिलि खे छुहे वई हुजे त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर करियो ऐं उन्हनि सभिनी माण्हुनि ताईं पहुचायो जिन्हनि दर्द खे भोॻियो हुजे, ऐं उन्हनि आशिकनि ताईं पहुचायो, उन्हनि महबूबनि ताईं पहुचायो जेके इन तड़प मां गुज़रिया हुजनि। त दोस्तो, असांजे इन यूट्यूब चैनल वॉइस ऑफ इंडस टीवी खे लाइक, शेयर, सब्सक्राइब करण सां गॾु बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कजो। ऐं हाणे पंहिंजे मेज़बान, पंहिंजे दोस्त अली नवाज़ आरिसर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।